ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। संगम युग में साथ निभाइण सॼे कल्प जो आधार ठही वेंदो आहे। 13-10-75 जा महावाक्य आहिनि। पंहिंजी नई दुनिया में श्री कृष्ण सां गॾु झूलो केरु झूलंदो? झूलण में मज़ो आहे न। झुलाइण वारनि जो त पार्ट ई आहे जो हिते पंहिंजे जीवन में आहे। झुलाइण वारनि जो त पार्ट ई अलॻि आहे। त बाबा चवनि था जो हिते पंहिंजे जीवन में जीवन जे आदि खां अंत ताईं, मतिलबु जॾहिं खां असांजो ब्रह्मण जीवन थियो आहे तॾहिं खां अंत ताईं अगरि असां बाप सां गॾु रहंदासीं, अर्थात बुद्धि योग द्वारा असांजी बुद्धि में बाबा जी ॻाल्हियूं, बाबा जी मत, ये सभु बुद्धि द्वारा अगरि असां बाबा सां गॾु आहियूं न त सॼो ॾींहुं असां बाबा सां ई गॾु आहियूं। भले असां लौकिक परिवार में किथे बि रहो था, सेंटर लौकिक परिवार, लेकिन बुद्धि द्वारा बाबा सां गॾु हुजिणो खपे। त बाबा असांखे बुद्धि द्वारा साथ चईंदो आहे न। अगरि असां मधुबन में बि रहूं था लेकिन बुद्धि द्वारा बाबा सां गॾु न आहियूं त जीअं असां मधुबन में रहंदे हुए बि कोई फ़ाइदो न आहे। माण्हू त ख़ुशि थींदा आहिनि, असां त बाबा जे घर रहंदा आहियूं, असां त समर्पित आहियूं, असां त मधुबन रहंदा आहियूं। लेकिन बाबा चईंदो आहे कि सेंटर ते मधुबन में रहंदे हुए बि अगरि असांजी बुद्धि ॿियो तरफ़ भटके थी त उहो कोई फ़ाइदो न आहे। जीअं त तव्हां लौकिक दुनिया में ई रहो था। त बाबा चई साकार रूप में साथ में रहण इहे त लक हुयो। भई जेका साकार रूप में रहिया बाबा सां गॾु उहो त उन्हनि जो लक हुयो। लेकिन बाबा चवनि था सतयुग में केरु कृष्ण सां गॾु झूलो झूलंदो? जो हाणे पंहिंजे ब्रह्मण जीवन में शुरूआत खां अंत ताईं बाबा सां गॾु बुद्धि द्वारा रहंदो। त बाबा चई कि साकार सां गॾु हूंदे हुए बि बुद्धि जो साथ यदि सदा रहे जीवन से आदि से अंत ताईं, उहो ही हुते हर जीवन जे आयु जे भिन्न भिन्न पार्ट में बचपन खां साथ रहंदा, पढ़दा, खेॾंदा, पोइ राज्य करण में बि साथ रहंदा। बाबा चवनि था कहिड़ी आत्मायूं जो हाणे बुद्धि द्वारा सदा शिव बाप सां गॾु रहनि, उहो हुते कृष्ण सां गॾु हर जीवन जे आयु जे भिन्न भिन्न पार्ट में, मतिलबु पार्ट पहिरियों बचपन हूंदो आहे, पोइ पढ़ाई कंदा आहिनि, पोइ खेॾंदा, पोइ युवा अवस्था, पोइ राज्य कंदा। त इहे जीवन जे आयु जे भिन्न भिन्न पार्ट में उहा आत्मायूं साथ रहंदियूं। त हिते सदा साथ रहण वारा हुते बि सदा साथ रहंदा। जीअं हुन फर्स्ट आत्मा खे नशो ऐं ख़ुशी हूंदी न ब्रह्मा बाबा खे, उहा ई असां साथ में रहण वारी आत्माउनि जो बि ओड़ो ई नशो ऐं ख़ुशी हूंदी हुते। जो हाणे बाप समान भले उहो गद्दी ते कृष्ण वेहींदो, मतिलबु राजकुमार कृष्ण हूंदो, महाराजा नारायण उहो ठहींदो, लेकिन उन्हनि जा जेका समान स्थिति वारा हूंदा न, जेकी आत्माउनि जी समान स्थिति हूंदी आहे आत्मा जी, उन्हनि खे बि ओतिरो ई नशो ख़ुशी रहंदी आहे। ईअं न लॻंदो आहे इहे राजा आहे असां न आहियूं, इहे गद्दी ते वेठो आहे असां न वेठो। त जीअं नारायण खे नशो उहा ख़ुशी हूंदी, उअं ई साथ रहण वारनि खे बि नशो उहा ख़ुशी हूंदी। जो हाणे बाप समान ठहींदा आहिनि उन्हनि खे हुते बि समान नशो रहंदो आहे। छो कि हाणे जेके हाणे तॾहिं त बाबा चईंदा आहिनि शिव बाप खे यादि करो, भले ब्रह्मा खे ॾिसो लेकिन यादि शिव बाबा खे यादि करो। त असां बि बाप समान थी वेंदासीं। ब्रह्मा बाबा त आहिनि ई सही। त असांखे ब्रह्मा बाबा खे जेतिरो नशो उहो ख़ुशी हूंदी ओतिरी असांखे बि हूंदी, छो जी वठूं त हिकु खां ई था न। त बाबा चवनि था जो हाणे बाप समान ठहींदा आहिनि उन्हनि खे हुते बि समान नशो हूंदो आहे। त सर्व स्वरूप सां साथ रहण इहे बि विशेष पार्ट आहे न।
बाल, युवा, वानप्रस्थ सभु अवस्थाउनि में साथ, मतिलबु बचपन में पढ़ाई भी साथ में कंदा, खेॾंदा बि, पोइ वानप्रस्थी में जॾहिं ईंदा, बुढ़ा भले बुढ़ो न चईंदासीं, उते पुराणो शरीर थी वेंदो, त वानप्रस्थ अवस्था सभु साथ में हूंदा। इन जो आधार हितां जे जीवन में आदि मध्य ऐं अंत। भई जॾहिं असां ज्ञान वरितोसीं त असां नंढा ॿार हुयासीं, मतिलबु आत्मा जी सम्झ अनुसार, पोइ जीअं जीअं वॾा था थींदा वञूं त आत्मा जी बि इहा आदि मध्य अंत, हाणे बाबा जो ठहियासीं, पोइ हाणे मध्य, पोइ अंत। बाबा चईंदा आहिनि अंत में असांखे ज्ञान न यादि रहंदो, सिर्फ़ु मां आत्मा आहियां, बाबा बसि। त उहा असांजी वानप्रस्थ अवस्था थी वई ब्रह्मण जीवन जी। त हाणे ॾिसो, जॾहिं असां शुरूआत में ज्ञान वठंदा आहियूं त बसि बाबा बाबा, ख़ुशी, गीत, पोइ धीरे धीरे ज्ञान जो मनन चिंतन हलंदो आहे, पोइ धीरे धीरे जॾहिं आत्मा जी सतो प्रधान स्थिति थी वेंदी आहे, ज्ञान सम्झी करे बिंदु रूप ठहिणु सिखी वेंदा आहियूं, त पोइ वानप्रस्थ अवस्था ईंदी आहे। त बाबा चवनि था हाणे बि अगरि तव्हां पंहिंजे ब्रह्मण जीवन जे आदि मध्य अंत में बुद्धि बल द्वारा तव्हां मूंसां गॾु रहंदव त सतयुग में भी सदा उन्हनि सां गॾु रहंदव। मज़ो त हिन में आहे न, जो फर्स्ट सां साथ रहूं। भई सतयुग जे आदि में सतो प्रधान दुनिया ॾिसण में मज़ो आहे न, पहिरीं राजधानी, उहो पोइ 84 जन्म में बि साथ रहंदियूं आत्मायूं। भक्ति में बि अल्पकाल जे राजा ठहिण में, वो कोई बि पाठ वॼाइण में असां ब्रह्मा बाबा जे सां गॾु ई हूंदासीं। ॾिसो, असां ब्रह्मा बाबा कम से कम असां सिंधी त आहियूं न, त असां बि सिंध मां ई आया हूंदासीं, त असां बि चलो असां ॿी कास्ट में त न विया आहियूं न, कम से कम इहे बि ॾिसो असांजे ब्रह्मा बाबा सां त अंत ताईं बि इहे पाठ आहे न। ॿिया धर्मनि में हली विया, ॿियूं भाषायूं था ॻाल्हाइनि, त इहे बि असां सम्झूं कि ॾिसो 84 जन्मनि में बि असां ब्रह्मा बाबा सां गॾु हूंदासीं। बाबा चई न, हिन समय अगरि असां बुद्धि योग पंहिंजो शिव बाबा सां लॻाईंदासीं त 84 जन्म असां साकार ब्रह्मा बाबा सां अलॻि अलॻि नाम रूप में रहंदासीं, भक्ति में बि रहंदासीं, राजा ठहिण में बि, जॾहिं द्वापर युग कलयुग में जॾहिं इहे सभु राजा रानी ठहींदा नंढा, हुननि में बि ठहींदासीं। कोई बि पाठ वॼाइण में कोई न कोई साथ जो संबंध कायम रहंदो, त भक्ति बि साथ साथ शुरू कंदासीं। त असां ईअं ई सोचूं हिन में बि नशो हुजे, हिन में बि नशो चढ़ियल रहे कि असां ब्रह्मा बाबा सां गॾु, ॾिसो असां अंत में बि असां चलो सिंधी त आहियूं, कम से कम असां ॿियो काॾे भटकियासीं त न। भक्ति बि साथ साथ शुरू कंदासीं, चढ़ंदासीं बि साथ, किरंदासीं बि साथ। त हाणे जो साथ निभाइण जो आधार सॼे कल्प जो साथ जो आधार ठही वेंदो। अच्छा, ओम शांति।